छा हालचाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 21 ॾींहुं आहे। सुबुह जो सनानु पाणी करे तैयार थी, ॾाढो मस्त थो लॻा न। कमेंट पका कजो कीअं थो लॻा। नाश्तो खाई करे अॼु जी मंझंदि मूंखे मुंहिंजे कम लाइ मीटिंग अटेंड करणु वञिणो हुयो। उहा मीटिंग अटेंड करण खां पोइ शाम जो प्रेम सां चांहि पी पोइ झूलण जे मंदर लाइ निकितासीं। ओ अमर डेरा लाल साईं तुंहिंजी नित नित महिमा गाया। ओ अमर डेरा लाल साईं तुंहिंजी नित नित महिमा गाया। मुंहिंजा जोतियुनि वारा मुंहिंजा अखे वारा मुंहिंजा लाल साईं तुंहिंजी आस पुॼाई। ओ अमर डेरा लाल साईं तुंहिंजी नित नित महिमा गाया। लाल साईं जी जोत जा दर्शन करे अखो पाए करे लाल साईं जो प्रसाद खाधो। सभिनि खे निमाणी वेंदी आहे, कमेंट में जय झूलेलाल पक लिखंदा। ओ अमर डेरा लाल साईं तुंहिंजी नित नित महिमा गाया।